बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां सिंधी ॿाराणो किताब जे सीरीज़ जे हवाले सां सबक़ सतों अव्हां सां डिस्कस कंदासीं। यानी सबक़ सतों में कहिड़ा अखर ऐं कहिड़ा आवाज़ ठहनि था, कहिड़े तरीक़े ऐं कहिड़े अंदाज़ में असां उन्हनि जो इस्तेमालु कयूं था, उहो सम्झंदासीं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। ऐं यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त कंहिं न कंहिं सां ज़रूरु शेयर कयो त जीअं वधि खां वधि दोस्त हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। यानी सबक़ छहों में जेके ॿ आवाज़ यानी ॿ अखर मिलायूं पिया, अहिड़ी तरीक़े सां हाणे हिन सबक़ सतों में बि ॿ अखर मिलाए उन्हनि जा आवाज़ ठाहियूं था। जीअं पये पे रे ज़बरा र, पे र। हाणे पे ऐं ये खे मिलायूं था। हाणे जीअं सीन ऐं ये खे गुज़िरियल क्लास में मिलायूं पिया पर उन जे हेठां ज़ेर जी निशानी हुई, तॾहिं उन खे छिके पढ़ूं पिया। हिन में वरी छा आहे, हिन में पे ऐं ये अखर आहिनि ऐं इन्हनि ते निशानी काई बि न आहे, न का ज़बर जी निशानी आहे, न ई का ज़ेर जी निशानी आहे। सिंपल असां इन्हनि खे इस्तेमालु कयूं था, पये पे। उन खां पोइ रे ज़बरा र, पेर, हये ज़ेरा ही, वरी अचे थो पये पे रे ज़बरा र, पेर, अलमद आ, हे ज़ेरे हे, नून ज़ेरे न, आहिनि। यानी पेर ही पेर आहिनि। यानी जेकॾहिं का निशानी इस्तेमालु न थियल हुजे त पोइ असां उन निशानी जो इस्तेमालु न कंदासीं, बसि सिंपल असां उन्हनि जो आवाज़ पढ़ंदासीं। ॿियो लफ़्ज़ अचे थो ड्रालिए ड्रे लाम ज़बरा ल, ड्रेल। यानी ड्राल ऐं ये खे मिलाए पढ़ूं था पर कंहिं बि आवाज़ जो इस्तेमालु नथा कयूं, यानी ज़बर ज़ेर पेश जी ॻाल्हि था कयूं। उन खां पोइ हये ज़रा ही, अलिफ ज़बरा हीअ, ड्रालिए ड्रे लाम ज़बरा ल, ड्रेल, अलमद आ, हये हे आहे, ड्रेल, हीअ ड्रेल आहे। ॿियो लफ़्ज़ अचे थो रये रे लाम ज़बर ल, रेल, रे ऐं ये खे मिलायूं था बग़ैर कंहिं निशानी जे, यानी ज़बर ज़ेर पेश जी ॻाल्हि था कयूं त इन्हनि मां काई बि निशानी कोन्हे त असां सिंपल पढ़ंदासीं। उन खां पोइ हये ज़रा ही, अलिफ ज़बरा हीअ, वरी रये रे लाम ज़बर ल, रेल, अलमद आ, हये हे आहे, रेल, हीअ रेल आहे। यानी हिन में असांखे घणनि लफ़्ज़नि ते फोकस कंदासीं, टिनि लफ़्ज़नि ते। कहिड़नि ते? हिकु पेर, ॿियो ड्रेल ऐं रेल। यानी इहे टे आवाज़ आहिनि जेके असां हिन सबक़ में सम्झूं था। बाक़ी जेके लफ़्ज़ आहिनि हीअ या आहे, इहे असांजा लफ़्ज़ बार बार पिया रिपीट थींदा रहंदा। उन खां पोइ हेठियां सबक़ जे जेके चंद लफ़्ज़ हूंदा आहिनि, जीअं हर सबक़ में हूंदा आहिनि, जेके गुज़िरियल क्लासिस ऐं हलंदड़ क्लास मां कुझु आवाज़ खयल हूंदा आहिनि। जीअं ॿे अलिफ बा, रे ज़बरा र, ॿार, ड्राल पेशो ड्र, काफ़िए के, डुके, ॿये ॿे, रे ज़बरा र, ॿेर, वाव ज़बरा व, ठे पेशो ठ, वठ, खये खे, लाम पेशो ल, खेल। सो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।